जावेद पूरे खानदान खां भलो साईं मां कोन खाएंगस। भलो साईं खानदान जो को हिकु फर्द खणंदो उहो ई ॿियनि जी सचाई जी साह खणींदो। हाणे फ़ैसिलो तो ते आहे त तूं तुंहिंजी मां कंहिंखे थो भलो साईं खाए, रूंडे खे, गुलशेर खे या त्रिशेर खे? बाबा साईं पोइ कसम जी ॻाल्हि आहे त मां कसम गुलशेर खां वठंदुसि। रूंडा अॼु तव्हां वञो, सुभाणे गुलशेर सां गॾु तव्हां हिते पहुचिजो। माफ़ कजो रईस चाकर ख़ान, थी सघे थो मुंहिंजो सच तव्हांखे कड़ो लॻे। हाणे तव्हांजा दलील ऐं तव्हांजूं ॻाल्हियूं मूंखे मुतमिन नथियूं करे सघनि। मुंहिंजो शक हाणे तव्हां तरफ़ वधी रहियो आहे। जाबर अजायो बेस पिया कयूं, इन छिकताण में पाण अलाए किथे वञी पुॼंदासीं। सोट चाकर अचे तूं अधु कलाक त छा बाबा, तूं कलाकनि जा कलाक कचारी कजी, असांजी त को बि एतिराज़ न हूंदई। हितां ना उमेद वञा पियो। रेस दिलावर खान अॼोके ॾींहं खे यादि रखिजे। जाबर तुंहिंजो त हर ॾींहुं असांखे यादि आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेरी ज़बरदस्त ऐं धमाकेदार अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल खे न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो। त हलूं था अपडेट जी तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे नेक्स्ट एपिसोड में ॾिसण लाइ मिलंदो त फ़ैसिले में सभु गॾु थींदा दोस्तों, ऐं रूंडो सिर्फ़ु हिकिड़ो अकेलो घर ईंदो, ऐं जाबिर जेको आहे त कसम जेको आहे त रूंडे खां न वठंदो पर गुलशेर खां वठंदो दोस्तों। ऐं जेको आहे त चाकर खान जो बि इहो ई फ़ैसिलो हुजो त मां सॼे ख़ानदान खां कसम कोन वठंदुमि, पर जंहिं ते तव्हांजो भरोसो हुजे उन हिकु माण्हू खां मां जेको आहे त कसम वठंदुसि। तंहिं ते जाबिर चए त मां जेको आहे त गुलशेर खां जेको आहे त कसम वठां थो, बाक़ी रूंडे जी कसम ते मूंखे एतबार न आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिकूअ खे जॾहिं इहा ख़बर पवंदी त क़ासिम जेको आहे त क़ैद मां भॼी चुको आहे, ऐं चाकर खान खे इहा ख़बर पवंदी त सिकू जेको आहे त हुन ते इल्ज़ाम लॻाईंदो दोस्तों। ऐं चाकर खान खे इहो चवंदो त हाणे मूंखे शक थो थिए त तव्हां बि जेको आहे त दुश्मन सां मिली भगत करे जेको आहे त मूंसां जेका चाल था खेॾो, जॾहिं त तव्हां क़ासिम खे न संभाले सघियो। क़ासिम तव्हांजी क़ैद मां भॼी चुको आहे, ऐं चाकर खान जेको आहे त हुनखे मुतमिन करे वेंदो दोस्तों सिकूअ खे। नेक्स्ट एपिसोड ज़बरदस्त एपिसोड हूंदो दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जाबिर खान बि जेको आहे त पंहिंजे भाउ क़ासिम सां मिलण लाइ उतां ते वेंदो, ऐं दिलावर हुनखे चवंदो त चाकर खान जेसिताईं नथो अचे त मां तोखे इजाज़त नथो ॾेई सघां, पर जेकॾहिं चाकर खान अचे त तूं 2 कलाक वेही कचहरी कजां पंहिंजे भाउ सां। ऐं दोस्तों जाबिर खान चवंदो त मां हितां नाउमीद थी वञा थो, पर यादि रखिजो इहा ॻाल्हि, तव्हांखां मां इहो हिसाबु किताबु ज़रूरु वठंदुसि। हाणे दोस्तों चाकर खान जे लाइ मसइलो पैदा थींदो जॾहिं जाबिर खे ख़बर पवंदी त क़ासिम हिन जी क़ैद में न आहे, त जाबिर जी ॻाल्हियुनि खे बि जेको आहे त चाकर खान खे मुंहुं ॾियणो पवंदो। ऐं जाबिर जेको आहे त आपे खां ॿाहिरि निकिरी वेंदो त मुंहिंजे भाउ खे तव्हां कयो काॾे। ऐं सिकू बि जेको आहे त चाकर खान ते जेको आहे एतबार छॾे ॾींदो, ऐं चाकर खान खे जेको आहे त घटि वधि जेको आहे सम्झंदो ऐं ग़लति सम्झंदो दोस्तों। त चाकर खान हिकु भेरो ॿीहर जेको आहे त मुसीबत में जेको पइजी वेंदो दोस्तों। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जे अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।